हैदराबाद में 12 जी मामूली गाल ता झेड़ी में एक जड़ो मारिजी पियो आहे। तफ़सील वधिक मालूम किथा अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल। जहाँ हैदराबाद जे हटड़ी थाने जे ॻोठ नूर खान चांग में 12 जी मामूली गाल ता चांग बरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में गोली लगण सबब हिकु शख़्स मारिजी वियो आहे। जंहिं त मारिजी वरी जेका सुञाणप आहे उहो पप्पू पुट रुस्तम चांग ते तौर थी आहे। जंहिं त 12 जी मामूली गाल तां झेड़ो वधी वियो, जंहिं दौरान पप्पू चांग खे गोलियूं लॻियूं ऐं सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वाक़े जो इतला मिलण ते पुलिस वाक़े वारनि पहुची वई आहे, जॾहिं त मक़तूल जो जेको लाश आहे उहो तहवील में वठी हिन वक़्तु पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। हिन वरी सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे एसएचओ हटड़ी फारूक अहमद रावकोटो सां। हुनजो चवणु आहे त 12 जी ॻाल्हि तां वाक़ियो पेश आयो आहे ऐं तॾहिं त मुख़्तलिफ़ जेका क़िस्मनि सां उहे जांच करे रहिया आहिनि ऐं पुलिस जी जेका इज़ाफ़ी नफ़री आहे उन्हनि बि ॻोठ खे कड़ो चाढ़ियो आहे। जीअं हिन क़त्ल वारे वाक़े में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिन वक़्तु मक़तूल जो जेको लाश आहे उहो सिविल अस्पताल आंदो वियो आहे, जंहिंजो पोस्टमार्टम वारो अमल बि जारी आहे। जी अब्दुल रसूल तफ़सील कागा करण जे लाइ महिरबानी।